करमपुर टाउन चेयरमैन मीर शिराज अली खान बिजरानी पुराणी बेगारी पुल वटे शहर के नई तामीर थियल फुटपाथन और प्योर ब्लॉक के मुकम्मल थियल कम जो रिबन कटे दुआ से इफ्तिताह किया। करमपुर टाउन चेयरमैन की आमद के मौके पर टाउन अमले तरफा टाउन चेयरमैन मीर शिराज अली खान बिजरानी और बेन टाउन ऑफिसर मथा गुलन की वर्खा करे शानदार इस्तकबाल किया। इफ्तिताह के मौके पर करमपुर टाउन जो वाइस चेयरमैन मुखी सुनील कुमार गयानी और करमपुर टाउन जा बया ऑफिसर पर मौजूद हुआ। इन मौके ते करमपुर टाउन चेयरमैन मीर शिराज अली खान बिजानी जेटीएन न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो त पंहिंजो असां हाणे जेको स्कीम कई सी ओज़ीटी जी स्कीम हुई असांजी ऐं उन में असांजे फुटपाथ जो कमु मुकमल करायो आहे। हाणे तक़रीबन कोई 6-7 महीननि में असांजे फुटपाथ जो कमु मुकमल करायो आहे ऐं इंशाअल्लाह पंहिंजी सहूलियत आहे इलाइक़े वासियुनि जे लाइ, ॻोठ वासियुनि जे लाइ, टाउन वारनि जे लाइ ऐं हिकिड़ी ख़ूबसूरती बि आहे त अगरि ॿाहिरों जेको माण्हू ईंदो त उहो चवंदो त वाकई हिते टाउन में कम भी थिया आहिनि, हिकिड़ी ख़ूबसूरती भी आहे ऐं इन खां अलावा भी अॻियां भी असांजी कोशिशि आहे त अॻियां भी असां अञा बहितर कमु कंदासीं। हाणे हिन बजट खां बाद असां जेको बजट ठाहींदासीं इंशाअल्लाह तव्हांखे अञा वधीक बहितर कमु नज़र ईंदा। असांजो ख़ासि करके जेकियूं असांजियूं ड्रेनेज जूं नालियूं आहिनि जेकियूं ज़बून थी चुकियूं आहिनि उन्हनि खे असां रिपेयर भी कराईंदासीं, कुझु नयूं नालियूं ठाराईंदासीं ऐं उन खां अलावा मुंहिंजो जेको हाणे नेक्स्ट प्लान आहे उहो इहो आहे त मां करमपुर शहर जे लाइ CCTV कैमरा जो सेफ सिटी प्रोग्राम जीअं थींदो आहे उहो ॾींदुमि। जीअं CCTV कैमरा असांजे सॼे शहर में अॼुकल्ह ॾिसो था लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन सही न आहे त उन हवाले सां असां CCTV कैमरा जो प्रोग्राम ॾींदासीं करमपुर जे लाइ।